बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जो हेडलाइंस। डीएसपी साहब मिले होता अब मैं काडो मिला मां रात मिले मैं तो बाकी जी 50,000 बात छड़िया है। भाई जी मुलाकात में मैं लेटरिन में वाड़ियो पिया। अच्छा अल्लाह एडो जुल्म बेड़ा मां पुलिस वाले दा काडे एसपी मरी वियो आचा अदा मथे में लदा मथो कुटियो तन फायरिंग कई तन ते बंदूक हुयो तन मां तो थाने ते अल्लाह एसएसपी जैकबाबाद पारां डीएसपी ठुल ॾांहुं लाशारी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां थियल झेड़े जी उमाणियल इंक्वायरी। डीएसपी ठुल उकुलाए न सघियो। ठुल भरिसां ॻोठ दरिया खान लाशारी में लाशारी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में ॿीहर झेड़ो। पुलिस अहलकार ऐं पीरसन औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी। पुलिस अहलकार शेर मोहम्मद लाशारी पारां शफी मोहम्मद लाशारी जे घर ते हमिलो कयो वियो, जंहिंजे नतीजे में 70 वरियनि जी ॿुढड़ी हवा ख़ातून ज़ख़्मी थी पई। जंहिं बाद ज़ख़्मी औरत जे वारिसनि पारां पुलिस अहलकार खां हथियार फुरे खेसि डंडा हणी रतो रत करे छॾियो। गणती जोगी हालत में लाड़काणे मुंतकिल। पुलिस अहलकार पारां डीएसपी ठुल ते भाव जी आज़ादी ऐं इंक्वायरी लाइ 50,000 रिश्वत तलब करण जो इल्ज़ाम। होॾां ज़ख़्मी पीरसन जे वारिसनि जो बि ठुल प्रेस क्लब आॾो एहतजाज। पुलिस अहलकार ख़िलाफ़ कार्रवाई जी घुर। जैकबाबाद में सिटी थाणे जी हद जुआ मंशियात ऐं फहाइशी जे अॾनि जी आमाशगाह बणिजी वई। ईदगाह रोड ते क़ाइम फहाइशी जे अॾे ख़िलाफ़ रहवासिन मोहम्मद अली कोरार, वारिस कोरार ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज। सिटी पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। ईदगाह वेझो सरेआम पुलिस सरपरस्ती में फहाइशी जो अॾो हलंदड़ आहे, जिते बलोचिस्तान समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां ॾोहारी माण्हू अचनि था, जंहिं सबबु पाड़े जो माहौल ख़राब थिए थो। एसएसपी फौरी तौर नोटिस वठी फहाइशी जो अॾो बंदि कराए रहवासिन जो मुतालबो। जैकबाबाद सिविल अस्पताल जी ओपीडी गुज़िरियल 18 ॾींहनि खां बंदि पयल। बलोचिस्तान समेत मुख़्तलिफ़ ॾूराहिन इलाइक़नि खां ईंदड़ मरीज़ रुली विया। आला इख़्तियारनि जे हुकुम ते ओपीडी बंदि कई वई आहे। सिविल सर्जन। जैकबाबाद समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में खिवण ऐं गजगोड़ सां तूफ़ान। झूपड़ियूं साइन बोर्ड ऐं छपरा उॾी विया। मींहुं सबबु मौसम ख़ुशगवार थी वियो। सेप्को इख़्तियारनि खे बि यूनिट बचाइण जो बहानो हथु अची वियो। सॼे ज़िले जी बिजली बंदि। जैकबाबाद में दरगाह सैयद हाजन शाह हुज़ूरी जो गादी नशीन सैयद शेर शाह बुखारी जो फर्ज़ंद सैयद ख़ादिम हुसैन शाह बुखारी ड्रिघो अरसो बीमार रहण बाद वफ़ात करे वियो। दरगाह हाजन शाह हुज़ूरी में सवें आलिन अखियुनि सां मिटी माओ हवाले। मनेड़ो में जमाली ऐं आराई बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो फायरिंग। पुलिस अहलकार सुफ़ियान अली आराई पंहिंजे भाउ सुहेल अहमद ऐं माउ समेत गोलियूं लॻण सबबु सख़्त ज़ख़्मी। इलाइक़े वासियुनि खे नवाब शाह अस्पताल पहुचायो, जिते नौजवान सुहेल अहमद आराई ऐं संदसि अमड़ ज़ख़्मनि जी सट न सहंदे फ़ौत थी विया। पुलिस अहलकार सुफ़ियान जी बि हालत ॻणती जोगी। वाक़े बाद डीएसपी दौलतपुर सफ़न ऐं एसएचओ पबजो पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा। मुख्य जवाबदार निसार अली जमाली गिरफ़्तार। वाक़ियो ज़मीन जे मामले तां पेश आयो। एसएचओ मुनीर अहमद आराई। खैरपुर में घर जी भित ऐं छित जो हिस्सो किरण सबबु 2 मासूम ॿारड़ा फ़ौत, 4 ॼणा ज़ख़्मी। वाक़ियो ॻोठ फाट में पेश आयो, जंहिं में 12 वरियनि जी काइनात ऐं मासूम ॿारड़ो शाहिद हुसैन फ़ौत थी वियो। ठुल में मोटरसाइकिल ऐं कारनि जे वापारी 35 वरियनि जे हाजी अहमद बख्श कंडराणी व्याज खोरनि खां तंग अची पाण मथां पिस्तौल जो फायर करे ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। हाजी अहमद बख्श मथां व्याज खोरनि जा 45 लख रुपया हुआ, जंहिं लाइ खेसि तंग कयो पियो वञे। वारिसनि जो इल्ज़ाम। वाक़े बाबति जांच करे रहिया आहियूं पुलिस। ख़ुराक खाते पारां गड़ी हसन ऐं ठुल जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गैर क़ानूनी तौर कणक ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ एडीसी जैकबाबाद, मुख़्तियारकार जैकबाबाद ऐं फूड इंस्पेक्टर ठुल अब्दुल करीम मज़ारी पारां पुलिस नफ़री साण करे 7 मिलनि ऐं ख़ानगी गोदामनि ते छापा। 27,000 कणक जूं बोरियूं हथ। ठुल में रिटायर्ड उस्ताद नज़ीर नूनारी पारां गोदाम भञण दौरान मज़ामत करण ते गिरफ़्तार। ठुल थाणे में लॉकअप। माफ़ीनामो ॾियण बाद आज़ाद। ठुल जे मुख़्तलिफ़ गोदामनि में बासरनि जूं थमियल लखें बोरियूं पकड़ण बजाए नंढे वापारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे। निशानदही बावजूद कार्रवाई करण बजाए मूंखे गिरफ़्तार कयो वियो आहे। नज़ीर नूनारी।
हयात पिताफ़ी वेझो लांगा बिरादरी जे मर्द तोड़े औरतन जो दरगाह यार मोहम्मद शाह जे गादी नशीन सैयद तौफ़ीक शाह ऐं संदसि पुटनि पारां ज़मीन ते कब्ज़े करण ख़िलाफ़ एहतजाज। असांजी साख खे ख़राब करण लाइ हरू भरू वावेला कई पई वञे तौफ़ीक शाह। मटियारी वेझो ॻोठ ख़ालिद पांदियाणी वासी भील बिरादरी जे माण्हुनि जो सोभो भील, वीर भील, समझो भील, दया भील, बसरा भील ऐं ॿियनि जी अॻवानी में इलाइक़े जे बाअसर अलीशेर खोसो ऐं जाफ़र ख़िलाफ़ 16 एकड़ ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। बाअसरनि असांखे डंडा हणी घरां कढी छॾियो आहे ऐं ज़मीन ते कब्ज़ो करे हथियार बंद विहारे छॾिया आहिनि ऐं इन पासे अचण ते पाबंदी लॻाए छॾी आहे। वज़ीर आला सिंध नोटिस वठी असांखे इंसाफ़ फ़राहम करे भील बिरादरी जी अपील। भिरिया सिटी, भिरिया रोड, दरिया खान जलबानी, चाही मनोमल, ठुलाबाद, बोज़दार वॾा, टालपुर वॾा, महराब खान रिंद, गुलण खान ख़ासख़ैली, अब्दुर्रहीम ख़ासख़ैली समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि में माकड़ जा कटक पहुची विया। गिदरनि, हिंदाणनि, सब्ज़िन, सारियुनि जे ॿेजारे, गाह, लीमन, अंबनि जे बाग़नि समेत वण ॿूटा खाई तबाह करे छॾिया। ज़राअत खाते को बि तहरुक न वरितो, आबादगार सख़्त परेशान। असिस्टेंट मुख़्तियारकार ठठो शफ़क़तुल्ला शेख पारां यूसी झिरक जे मुख़्तलिफ़ ॻोठनि झिरक, सापामोरी, झिरक साइड ऐं ॿियनि इलाइक़नि में सब्ज़ी ऐं फ्रूट समेत ॿियनि खाधे पीते जी शयुनि ते सरकारी रेट लिस्ट खां वाधू अघु वठंदड़ दुकानदारनि ते ॾंड। 29 अप्रैल खां असांखे सरकारी रेट लिस्ट ॾियणु को बि नाहे आयो, कार्रवाई करणु ज़्यादती आहे, दुकानदारनि जो एहतजाज। पाण खे असिस्टेंट मुख़्तियारकार सॾाईंदड़ शफ़क़तुल्ला शेख क्लर्क आहे, जेको मुख़्तियारकार ठट्टो इक़्तिदार हुसैन बहराणी जो नालो इस्तेमाल करे नंढे दुकानदारनि खे तंग करे रहियो आहे। ज़रिया दरिया खान मरी भरिसां ॻोठ कमरुद्दीन लाशारी जे रहवासियुनि जो औरत खे अगवा कंदड़ विस्तड़ो बिरादरी जे माण्हुनि ख़िलाफ़ एहतजाज। ख़ादम विस्तड़ो ऐं दीदार विस्तड़ो मुंहिंजी ज़ाल ज़हीरा खे अगवा करे खणी विया आहिनि, जिन ख़िलाफ़ सेशन कोर्ट में पेटिशन बि दाख़िल कराई आहे। पुलिस छापनि बावजूदि ज़हीरा बाज़ियाब नाहे थी सघी। केस जल्द बाज़ियाब कराए जवाबदारनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।